आयोडीन जी खोट सबब सिहत ते पवंदड़ ख़तरनि बाबति डिप्टी कमिश्नर ऑफिस में अहम इजलास। आयोडीन जी खोट सबब सिहत ते पवंदड़ ख़तरनि बाबति डिप्टी कमिश्नर ऑफिस में अहम इजलास। शहरनि ऐं वापारियुनि खे आगाही ॾिनी वई। नौशेरो फिरोज़ में न्यूट्रिशन इंटरनेशनल पारां आयोडीन जी खोट जी सिहत ते पवंदड़ ख़तरनाक असरनि बाबति डिप्टी कमिश्नर ऑफिस में DIDDC जो हिकु अहम इजलास मुनक़द थियो, जंहिं जी सदारत डिप्टी कमिश्नर मोहम्मद अरसलान सलीम कई। इजलास में हेल्थ डिपार्टमेंट, फूड अथॉरिटी, लूण जे कारोबार सां लाॻापियल वापारियुनि ऐं शहरी वॾेंग में शिरकत कई। इजलास जो मक़सदु आयोडीन जी खोट सबब पैदा थींदड़ सिहत जी संगीन मसइलनि ते रोशनी विझणु ऐं आयोडीन मिलियल तस्दीक़ थियल लूण इस्तेमाल करण जी तरगीब। उन मौक़े ते न्यूट्रिशन इंटरनेशनल जे ज़ोनल मैनेजर औरंगज़ेब पवार ब्रीफिंग ॾींदे चयो त आयोडीन जी खोट जिस्मानी ऐं ज़हनी वाध वेझ लाइ इंतहाई ख़तरनाक आहे। उन जी खोट सबब गले जी बीमारियुनि, गोइटर, असाबी निज़ाम जी कमज़ोरी, हामिला औरतुनि खे बेचैदगियूं ऐं ॿारनि में ज़हनी सलाहियत जी घटिताई जहिड़ा मसइला जनम वठनि था। ख़ासि तौर ते नव ॾालनि ॿारनि जी ज़हनी वाध वेझ में आयोडीन जो किरदारु अहम आहे। उन्हनि जी खोट सबब ॿार सिखण, सम्झण, यादाश्त ऐं ज़हनी बख़्तगी जी अमल में पुठिती रहिजी वञनि था।